بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي أساجر برنامج التأملات القرآنية جيكو أسي چند آيتو پڑھندا ہوں قرآن جي ۽ ان جي تأمل ۽ تدبر کندا ہوں ۽ تفسير ٿوري اسان جو ایمان تازو ٿئي ۽ جيڪي ٻڌندا هي حصو آهي 195 ۽ اسين تدبر छो था कयूं छो जो अल्लाह ताला असांखे क़ुरान में चए थो अफला यतदब्बरून القول أم جاءهم ما لم يأت آباؤهم الأولين सूरत المؤمنون। अल्लाह ताला हिते चए थो अफला यतदब्बरून, हिन क़ुरान खे छो नथा तदब्बुर कनि, छो नथा पढ़नि ऐं सम्झनि ऐं हिन जूं आयतुनि जो मोजिज़ा उहे ॾिसनि ऐं हिन जो जेको मक़सदु आहे आयतुनि मां अल्लाह छा चाहे थो ऐं कहिड़ी शइ खां झले थो उहो छो नथा पढ़नि, छो नथा सिखनि ऐं रुगो ईअं पढ़नि था हुननि जी माना जी ख़बर न आहे त इहो इन जे मक़सद जे लाइ अल्लाह ताला क़ुरान नाज़िल कोन कयो आहे। अॼु इन जे करे असीं तदब्बुर कयूं था सूरत ज़ुमर खे पहिरीं आयत छॾे ॿी खां वठी, छो जो असांजो मक़सदु आहे हे विच वारी इहा जेकी ॿिए नंबर खां वठी आयत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अला लिल्लाहि दीनुल ख़ालिस, अला लिल्लाहि दीनुल ख़ालिस, दीन जेको आहे सिर्फ़ु अल्लाह जे लाइ दीनुल ख़ालिस वल्लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया, ऐं उन खां सवाइ दीन जेको अल्लाह जे लाइ पर जंहिं बि अल्लाह खां सवाइ वञी वलियनि ते वली उते जेको आहे क़ुरान में किथे बचे थो, यानी हर शइ उन में शामिल बूतो जेके बूता आहिनि जेके ठाहींदा अॻ में ऐं जा हींअर दरगाहूं आहिनि जा जेके हींअर ताईं इंडिया हिंदू जेके आहिनि उहे बूता हथनि सां ठाहींदा, के बांदर वांगुरु, के हाथी वांगुरु, के माण्हू जी शिकिल, इहे सभु ही क़ुरान में जेके अल्लाह सां चए थो औलिया मिन दूनिही औलिया, यानी अल्लाह खां सवाइ जेकी बि शइ जे पोयां हू लॻनि था जा उन में आसरो अथनि जा उन में उमेद अथनि, अल्लाह सां इहे हिते चए थो इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया मा नअबुदुहुम, हे उहे छा चवंदा मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, उहे चवंदा असीं हिननि जी डायरेक्ट असीं हिननि बूतनि जी या हिननि दरगाहुनि जी असीं इबादत थोरी था कयूं, असीं इन्हनि जी इबादत कोन था कयूं, असीं ईअं कोन था चऊं त ही जेके दरगाहूं आहिनि जा ही वली आहिनि जा ही जेके बूता आहिनि जा सिज जा चंड रात ही असीं कोन था चऊं ही अल्लाह हुआ, न इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, ही असांजा वसीला आहिनि सिर्फ़ु अल्लाह ॾे असां नथा डायरेक्ट पहुची सघूं। जीअं अॼोकल्ह बि पाकिस्तान में असां ॿुधंदासीं चवंदा हुआ असां अल्लाह वटि डायरेक्ट थोरे पहुची सघंदासीं, वरी मिसाल ॿुधाईंदई त तूं वज़ीर सां कीअं मिलंदे, ज़रूरु अॻ में हेठां जेके आहिनि उन सां मिलंदे वरी उहे तोखे मथे पहुचाइनि, त इहो दुनिया जा मिसाल अल्लाह जे अऊज़ु बिल्लाह ॾींदा आहिनि ऐं अल्लाह ई बेमिसाल आहे ऐं इहो ॾिसो ग़लति मिसाल था ॾियनि त अल्लाह सां ई हर पंहिंजे मख़लूक कील कुते ॿिले खे ॿुधे थो ॾिए थो, असांजी कोन ॿुधंदो, ज़रूरु उन जे लाइ वास्तो असीं ॻोल्हियूं। त हिते अल्लाह सां हिते क़ुरान में चए थो अल्लाह ताला सूरत ज़ुमर में अला लिल्लाहि दीनुल ख़ालिस वल्लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया, जेके अल्लाह खां सवाइ वलियनि ते वञी पिया, दरगाहुनि ते पिया, जा बूतनि ते वञी पिया, जा जबलनि ते, जा वणनि ते, जा कहिड़ी शइ ते, जेके अल्लाह खां सवाइ ॿी शइ जे पोयां आसिरे में लॻी विया, मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, असीं हिननि जी इबादत इन जे करे कोन था कयूं त हीअ ख़ुदि जी ॾींदा जा ही ख़ुदि ही अल्लाह न इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह, छो असांखे वेझो कनि वारा असांखे अल्लाह सां मिलाइण वारा ही आहिनि, ही असांजा वास्ता आहिनि, ही अल्लाह जा प्यारा आहिनि ऐं हिननि जो अल्लाह सां ॿुधंदो लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा इन्नल्लाह यहकुमु बैनहुम फीमा हुम फीही यख्तलिफून, अल्लाह सां चए थो इन्हनि जो फ़ैसिलो मुशरिकनि जो इहो फ़ैसिलो मां कंदुसि, जेको इहे एतिक़ाद मूं में इहो खोट सम्झो वेठा आहिनि अऊज़ु बिल्लाह त अल्लाह असांजो कोन ॿुधंदो ऐं हिननि जे ज़रिए असांखे पहुचंदासीं इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, इहे ॾिसो इहे जो इलल्लाहि ज़ुल्फ़ा इन्नल्लाह यहकुमु बैनहुम, चए थो मां फ़ैसिलो इन्हनि जो मां बैनहुम, इन्हनि जो फ़ैसिलो मां कंदुसि, छो जो हीउ शिरक था कनि ऐं मूं में इहो हिकिड़ो खोट था सम्झनि, बैनहुम फीमा हुम फीही यहकुमुल्लाह बैनहुम फीमा हुम फीही यख्तलिफून इन्नल्लाह ला यहदी मन हुवा कज़्ज़ाबुन कफ़्फ़ार, हिते आख़िरी में अल्लाह सां चए थो इहे कूड़ा आहिनि ऐं काफ़िर आहिनि ऐं इहो ॾिसो न इहो हिकिड़ो जेके मुशरिक आहिनि उन्हनि जे बारे में अल्लाह सां हिते चए थो त मुशरिक जेके आहिनि अल्लाह जी नेमत जो कुफ़्र था कनि
ऐं अलाह जे डायरेक्ट तौहीद कोन था सिखनि, अलाह खे कोन था सॾनि, अलाह में उमेद न अथनि, वरी बि दरगाहुनि ते वञी ओॾे वञी किरंदा, उते वञी धागा वठंदा, उतां वञी तावीज़ वठंदा, उते जेके मुज़ाविर आहिनि उन्हनि जो हेठां ई कंदा, उते देगियूं लाहींदा, उते ढोर वञी कुहंदा। इहो सभु छो त यानी ही अलाह जा प्यारा आहिनि, ही असांजा वसीला आहिनि, ही अलाह हिननि वॾी महिनत करे हिन दुनिया मां विया, हाणे ही असांजा वास्ता आहिनि अलाह वटि। ॾिसो इहो शिरक जेको आहे अलाह साईं असांजो सिधो सो क़ुर इहो 1400 साल खां अॻे ॿुधाए बि थो त इहे जेके मके जा काफ़िर कंदा हुआ ऐं उहे बि अलाह वारा जेके मरी वेंदा उन्हनि जी शिकिल ठाहे बूते जे उन रखंदा, पोइ उन्हनि जा नाला बि रखंदा त हीउ फलाणो आहे, हीउ फलाणो आहे, फलाणो अलाह वारे सां माण्हू वारो वास्ते रखे, हिननि जे ज़रिए अलाह ॾे पहुचंदे, ही तुंहिंजी जेके फरमाइशूं आहिनि अलाह वटि पहुचाईंदा, पोइ तुंहिंजा कम थींदा। यानी इन जो मक़सदु आहे अलाह तव्हांजो कोन ॿुधंदो ऐं अलाह तव्हां खां मसरूफ़ आहे ऐं तव्हां गुनाहगार हो, तव्हां महिनत कोन था कयो, तव्हां इबादत वारा न आहियो, तव्हां तहजुद वारा न आहियो, तव्हां तस्बीह वारा न आहियो, तंहिंजे करे तव्हांजो अलाह कोन ॿुधंदो ऐं अलाह सां हिननि जो ॿुधंदो। हिकिड़ो मुशरिकनि जो हिकिड़ो शैतान जो रस्तो ठाहिण त माण्हुनि खे शिरक में कीअं किराया, त जेॾीमहिल अलाह साईं ॿिया गुनाह माफ़ु करे छॾींदो, शैतान बि वॾो सियाणो आहे न, हू सोचे थो त हिननि खे अहिड़े ॾोह में किराया जेके दोज़ख ॾे हलनि मूंसां गॾिजी, ॿिया गुनाह थी सघे निमाज़ सां ख़तमु थी वञनि, ज़िक्र तस्बीह सां ख़तमु थी वञनि, जेके माण्हू हज करे त गुनाह माफ़ु थी वेंदा, रोज़नि सां माफ़ु थी वेंदा, पर अहिड़ो ॾोह में किराया आहिनि जेके माफ़ी न मिलंदी। जीअं हिन खां अॻु में असीं जेके आयत हुई ॿुधायोसीं त अरिड़हं नबियुनि जा अलाह ताला नाला वठी ऐं उन्हनि जा फ़ज़ाइल जेके हुननि जूं भलायूं, हुननि जा अमल, हुननि जी तकलीफ़ूं जेके अलाह ताला हुननि जो ज़िक्र कयो त हुननि तकलीफ़ूं ॾिठो पंहिंजे क़ौमनि मां, पंहिंजे माण्हुनि मां, ऐं हुननि जा नाला हिकिड़ो हिकिड़ो वठी ऐं हुननि जे भलायूं ॿुधाए, पोइ वरी अरिड़हं नबियुनि जो उन्हनि जो पोइ वरी छा चई त वलो अशरकू, जे इहे बि शिरक कनि त इन्हनि जो बि अमल बर्बादु कंदुसि। त ॾिसो न उहो शिरक अहिड़ो शइ आहे जो अलाह साईं क़ुर में चए थो इन अल्लाह ला यग़फिरु शिरक में, अलाह साईं शिरक माफ़ु कोन कंदो आहे। त इहो ॾिसो न इहो बि वॾो अलाह साईं असांखे सम्झाए थो त शिरक खां बचो। ऐं हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला तवजी ॾिए थो त ॾिसो तूं काफ़िरनि मके जे क़ुरैश वारनि खां पुछंदे त तव्हां ही बूता छो 360 बूता छो रखिया आहिनि, छाजे लाइ तव्हां हिननि जी इबादत था कयो, तव्हां हिननि खे पुकारियो था, तव्हां हिननि खे इबादत था कयो था। इहो उन्हनि मके वारनि जो काफ़िरनि जो छा जवाबु आहे, इहो मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा आहे। इहे उहो नबी खे चयो न त असीं हिननि जी इबादत थोरे था कयूं, हीअ अलाह जा प्यारा हुआ, हीअ अलाह जा बुज़ुर्ग हुआ, हीअ हिननि वॾी महिनत कई, हिननि तहजुदूं पढ़ियूं, हिननि ज़िक्र कया, हीअ कंहिं मंज़िलत ते पहुता, हीअ कंहिं दर्जे ते पहुता। हाणे इहो दर्जो जेको असां नथा पहुची सघूं ऐं अलाह जा ही दादिला हुआ, ही अलाह खां का शइ बि घुरंदा त अलाह साईं हुननि खे ॾींदो। हाणे असां नथा पहुची सघूं, अलाह खां असीं डायरेक्ट नथे का शइ घुरी सघूं, त छा कयूं, असीं हिननि जो वसीलो वठूं, या अलाह असांखे हिननि जे महाबे ॾे, या अलाह हिननि जे वसीले असांखे ॾे। इहो हिकिड़ो जेको रस्तो जंहिंखां अलाह ताला क़ुर में झले छॾियो त तव्हां शिरक था कयो। जेॾीमहिल अलाह तव्हांजो ॿुधे थो, तव्हांखे पैदा कयो अथसि, तव्हांखे छॾे कोन अथसि, हाणे तव्हां अलाह में इहो हिकिड़ो ऐब था सम्झो अलाह त अलाह साईं रुॻो इन हिकिड़नि जो ॿुधे थो, ॿियनि जो कोन थो ॿुधे। छा हू अलाह जा उन्हनि खे बि कंहिं तौहीद सेखारी, हुननि खे बि इबादत इहा जेकी कयनि ख़ुलूस नियत सां, उहो अलाह साईं त हुननि जी दिलि में ॾिनी। सो तव्हां बि जे अलाह जे वेझे थींदव, तव्हां बि अचे अलाह खे पुकारींदव, अलाह खे सताईंदव, अलाह खां घुरंदव, छो तव्हां खां कोन ॿुधंदो। हीअ जेकी मख़लूक अलाह साईं सॼी दुनिया में पैदा कई आहे, समुंडनि में ॾिसो छा आहे मख़लूक, जीत, जणो, मच्छूं, जबलनि खां बि वॾियूं, वरी ॿाहिरि मिटीअ ते ॾिसो केॾी मख़लूक आहे, जिन, इंसान, ऐं जेके असीं ॾिसूं था के नथा ॾिसूं, ऐं जेके जीत आहिनि जा जानवर आहिनि जा पखी आहिनि, इन्हनि जो कहिड़ो वास्तो आहे वलीअ सां। इहे कंहिंखे था पुकारनि जो एतिरा ॿचा बि ॼणनि था, एतिरो हुननि जे अलाह सां हुन ॿुधे बि थो, हुननि खे रोज़ी बि ॾिए बि थो, कुतनि ॿिलनि खे बि ॾिए बि थो। हिननि जो कहिड़ो वसीलो, कहिड़ो दरगाह तां धाॻो वठी आया जा तावीज़ वठी आया। इहो इंसान सोचो त हीअ अलाह साईं असांखे क़ुर में तौहीद थो सेखारे, तौहीद थो सेखारे। तंहिंजे करे अलाह ताला मथां असांखे चयो पहिरियां इन्ना अंज़लना इलैकल किताब बिलहक़ फ़अब्दिल्लाह मुख़लिसन लहुद्दीन। इन आयत बि
त चईंदमि हीउ किताबु जेको तव्हांजे मूं नाज़िल कयो आहे हक़ जो किताबु आहे ऐं अल्लाह जी इबादत कयो ख़ुलूस सां लहुद्दीन हीउ दीन जेको आहे ख़ालिस अल्लाह जे लाइ अला लिल्लाहि दीनुल ख़ालिस हीउ दीन जेको आहे अल्लाह जे लाइ ख़ालिस आहे ऐं हीउ ॿियनि जे पोयां न लॻो दीनुल ख़ालिस वल्लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया ऐं जेके उन्हनि खां उहे जेके हिननि अल्लाह खां सवा हर शइ हुन में अची वई छो जो जे हिकिड़ी शइ हुजे हा त ॿियूं शयूं कुझु नयूं नयूं क़यामत ताईं माण्हू नयूं नयूं शयूं कंदा कॾहिं उन टाइम में बूता ठाहींदा हुआ बीहारे छॾींदा हुआ इंसान जी शिकिल ते माण्हू जी शिकिल ते अॼोकल्ह ॾिसो था सुता पिया आहिनि उन्हनि जे मूंखे वरी पटको ॿधिरा था छॾनि ऐं अॻिते अलाए छा शिरक थींदो जो जबलनि में ठाहींदा जा वणनि में ठाहींदा जा कहिड़ी शइ ॿी ठहंदी तंहिंजी के अलाह से हिते छा चयो ऐं मिन दूनिही अलाह खां सवा औलिया अहिड़ा वली जेके आहिनि जेके वली इहो वली जो लफ़्ज़ उहो वली जेको असां वटि उहो लफ़्ज़ न आहे औलिया हर शइ में उमेद तूं रखी अलाह खां सवा त खणी छा बि हुजे खणी नबी हुजे खणी मलाइक हुजे जा जिन हुजे या इंसान हुजे जहिड़ो हुजे या मुअल हुजे त इन आयत जे हेठां शामिलु थी वियो तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे तौहीद सिखे तौहीद जेकी नबियुनि जो रस्तो आहे ऐं नबी अलाह जी शरीयत आहे उहो जे सिखी वियो उहो त पोइ नबियुनि जो रस्तो वतई बाक़ी जे हिन जे वलियुनि जे पीरनि जे पोयां लॻो धागनि जे तावीज़नि जे हिननि जे पोयां लॻो त पोइ इहो मुशरिकनि सां वञी किरंदो ऐं शिरक में पइजी वेंदो त अलाह ताला असांखे तव्हांखे शिरक खां बचाए असां हिते किसो यादि थो अचे अबू बकर सिद्दीक़ जो इशा जे टाइम निमाज़ खां पोइ 3 महिमान अची विया त अबू बकर नबी करीम खां परे थियणु दिलि न चवंदी हुनजी त हुन 3 महिमाननि खे वठी वियो घर ॾे ऐं पुट खे अब्दुर्रहमान खे चई तूं हिननि खे मानी धानी खाराजां त हीअ हलियो पाण नबी करीम सां वञी वेठो ऐं उते मानी खाधई ऐं हुनखे देरि थी वई नबी करीम सां वेही त पोइ वरी जॾहिं मोटी आयो देरि सां त ॾिठई त महिमान अञा वेठा आहिनि ऐं मानी कार खाधनि पंहिंजी माईअ खे चई छो हिननि खे मानी न ॾिनी अथई चई त मां इंतज़ारु कयो तूं अचु पंहिंजे महिमाननि सां गॾु मानी खा चई त मां नबी करीम सां मानी खाधी जल्दी मानी ॾे मां हिननि सां कोन खाईंदुसि त मानी हिननि खे खणी अॻियां रखियईं त हू जेके महिमान आहिनि उन्हनि चयो त असां जेको गिरह खणूं पिया उन जे हेठां 2 गिरह ॿिया पिया असांखे ॾिसण में अचनि त एतिरे क़दुरु यानी बरकत अबू बकर सिद्दीक़ जे हथ में हुई जो नबी करीम जो दोस्त हो प्यारो हो अलाह वारो हो त जेके महिमान उन्हनि मानी खाई बसि कई त उहो खाधो खणी वरी पंहिंजे घर वारे ॾे वियो त हुन ॾिठो त जेतिरो खाधो खणी वियो उन खां त 3 दफ़ा डबल मोटी आयो खाधो हुन पुछियुसि त महिमाननि मानी कान खाधी छा हुन चयसि महिमाननि खाई ड्रॉ कयो हाणे एतिरी अलाह से बरकत विझणी आहे मानी हुई जो हीअ ॾिसो पहिरें खां वधीक मोटी आई आहे इहा आहे अलाह वारनि जी बरकत इहो जामिअ अल करामात अल औलिया जेके किताब उन में रिवायतूं आयूं आहिनि त अबू बकर सिद्दीक़ जा महिमाननि मानी बि खाधी ऐं जेकी मोटी आई पहिरें खां वधीक हुई अलाह ताला असांखे तव्हांखे बि ऐं सहाबियुनि जो रस्तो ऐं शरीयत जो रस्तो सेखारे जो उन रस्ते ते हलो त अलाह ताला असांखां बि तौहीद क़बूल करे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।